जी असां फैज़ू गबोल गोठ एन टाइम पहुता आहियूं जेको पहिरियां टाउन जे ज़ुल्म ऐं ज़ियादतियुनि ख़िलाफ़ SUP पारां एहतजाज भी कयो वियो ऐं हमदर्दी तौरु SUP मर्कज़ ऐं डिवीज़न कराची जा जेके अॻुवान आहिनि सो हिते अची पहुता आहिनि पंहिंजो फैज़ मोहम्मद गबोल गोठ सो अचो त उन्हनि खां पुछूं उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। जी ठाहियो असां मीडिया वारनि जा थोराइता आहियूं। SUP पंहिंजे माण्हुनि सां गॾु हर मुश्किल घड़ी में गॾु हूंदो आहे ऐं अॼु बि जेको आहे मुश्किल घड़ी तव्हां ॾिठो आहे त ॿिनि टिनि ॾींहंनि खां काफ़ी टाइम खां जेको आहे बहरिया टाउन पंहिंजी बदमाशी सिंध गवर्नमेंट जी बदमाशी सां ॻोठनि खे मिसमार कयो वञे थो, उन्हनि जे ज़मीननि खे कब्ज़ा कया वञनि था। वरी रमज़ान जे महीने में ख़ासि तौरु 3 ॾींहंनि खां मुसलसल जेका आहे हीअ ॾाढ जेका आहे हिन ॾाढ जे करे असां कल्ह खां वठी ॻोठाणनि सां गॾु आहियूं। हितां जे DC खे, हितां जे SHO खे, हितां जे SSP खे त तव्हां अगरि ॾाढ कंदव असां हुन ॾाढ जो जेको आहे मुक़ाबिलो कंदासीं। असां तव्हांजे हिननि थाणनि खां नथा ॾिजूं, असां तव्हांजे हिननि जेका आहिनि FIR खां नथा ॾिजूं जो तव्हां हिननि जा धमकी ॾेई असांजे ॻोठाणनि ते असांजे माण्हुनि ते जेको आहे तव्हां ॾाढ कंदव। हुन ॾाढ जे ख़िलाफ़ हर घड़ी असां ॻोठाणनि सां गॾु बीठा आहियूं, ॻोठ वारा असां सां गॾु आहिनि। जिन ॻोठनि जो जेको आहे पंहिंजो जिते जिते ॾाढ थियो हुते असीं विया आहियूं, या परी जेका लाइअमल जोड़े क़बूल नथा कनि, गौर नथा कनि त यकीनन हिन ॻोठाणनि सां गॾु पार्टी सॼी सिंधी क़ौम खे अपील कंदी त पाण गॾियल मज़ामत कंदासीं ऐं हिन जे जेके बि हिन जा ॾाढ आहिनि जेकॾहिं जो बिल्डोज़र हिन जी पुलिस हिन जो रेवेन्यू अमलदार पाण दरिया टाउन कराची में बीठा आहियूं। चाचे फैज़ मोहम्मद गबोल गोठ कोई फैमिली के साथ बीमारी दरिया खान गबोल गोठ अली मोहम्मद गबोल गोठ आदिवासी गबोल गोठ विजिट करे तुम लोग इधर से बंद कर रहे हैं हमारा पक्का सारी जमीन कागज दिखाया है हमारे मानू से जने गालायो उसको नाम पे जाके पाकिस्तान जे ठहण खां अॻु जा ॻोठ भरा हुआ था। फिर ये अर्बन जे दौर में भी हुआ, अंग्रेजन जे दौर में भी हुआ। उन कदीम ॻोठनि खे मलक रियाज़ जेको आहे पीपल्स पार्टी जी मदद सां इदारनि जी मदद सां उन्हनि खे जेको आहे तमामु त्राहे करे पट करे उते जेको आहे तमामु बिल्डिंगियूं खड़ियूं करे ऐं ॿारनि खे ख़ासि तौर ते गैर मुल्कनि खे बंगाली बिहारी पठान जेको आहे उन्हनि खे आबाद करणु चाहे थो। ऐं कराची ऐं जेको आहे त ख़ासि तौर ते सिंध जे मुख़्तलिफ़ जेको आहे त माना कुंड कुर्शन मां सिंधियुनि खे अक़लियत करण जे तब्दील करण जी हिकिड़ी कोशिशि कई पई वञे, हिकिड़ी साज़िश कई पई वञे जंहिंजी पाण निदा कयूं था। अॼु हिन ॻोठ वारनि सां पाण गॾिजी करे ही वचन था कयूं त ही जेके ॻोठ आहिनि, ही जेके गबोलनि जा ॻोठ आहिनि, ही जेके कलमतियुनि जा ॻोठ आहिनि, ही जेके ख़ासि कयलनि जा ॻोठ आहिनि, इहे लावारिस कोन्हनि के सिंध यूनाइटेड पार्टी इन्हनि जी मालिकी कंदी। ऐं जी असां फैज़ मोहम्मद गबोल गोठ पहुता आहियूं। पहिरियां टाउन जे ज़ुल्मनि ऐं ज़ियादतियुनि ख़िलाफ़ जेके असां सां SUP जा दोस्त गॾु हुया सो उन्हनि ॻाल्हायो ऐं ॿुधो। फारूक बगवार, सोच TV कराची। जी